नेक्स्ट। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम बाबा। ॾाढी तबियत बिगड़ी वई आहे। अल्लाह अल्लाह ख़ैर कंदो, अल्लाह ने शफ़ा ॾींदो। बाबा नालो छा आहे? नालो ॿुधाइणु ज़रूरी आहे? लिखो भला फज़ीलत बेगम। फज़ीलत बेगम। उमिरि घणी आहे बाबा? उमिरि 16 साल। थोरी वधाए? 17। 2-3 ॾका अञा वधाए? बसि लिखो। आख़िर 3 हणूसि? पाए धूड़ भला। बाबा मेल आहियां फीमेल आहे? तोखे छा थो लॻे? मां पढ़ियल न आहियां, ईमेल करे छॾेसि। पढ़ियल न आहे, ईमेल करे छॾेसि। शादीशुदा आहियो या न? कहिड़ा क़िस्म जा सवाल थो करे डॉक्टर? इलाज कर। अच्छा माना शादीशुदा आहियो? हा। शादीशुदा। तलाक थियल आहे? अलाह ख़ैर करे। छो तलाक ते? रक्षे ते आया आहियो पंधि आया आहियो? पंधि आयसि। गॾु ॿियो केरु आयो आहे? कोई कोन, अकेली आई आहियां। हिते जॾहिं आयो के ॾिठो अथन न? कंहिं बि कोन ॾिठो तोखां सवाइ। किना किना खा पींदा अथव राति जो? हा ईअं त राति जो किना एतिरा न, पर कुता ॿेड़ा घणा ॾिसंदी आहे ख़्वाब में। कॾहिं ॿाहिरि मुल्क वियो? हा वई हुअसि मेरापुर। मेरापुर। मूरियो पराठो खाईंदा हो? हा सुबुह जो खाईंदी आहियां नाश्ते में। नाश्ते में। बाबा हाणे छा मसइलो आहे थोरो ॿुधाए? सुबुह जो जीअं डॉक्टर साहब उथियसि जी जी। त टोटल नेटवर्क मुंहिंजो ख़राबु हो, सिग्नल बि घटि पिया अचनि। जी जी। ऐं हल्कियूं हल्कियूं बग़ैर बैलेंस मिस कॉलियूं बि अचनि पियूं, रिंगटोन बि वॼनि पियूं। ठीकु ठीकु। इंशाल्लाह तव्हांखे मां दवा लिखी थो ॾियां। हे तव्हां सुबुह सां जीअं उथंदव त तव्हांजो सॼो टोटल जेके बि सिम आहे या सफ़ा बंदि थी वेंदी, ब्लॉक थी वेंदी। ठीकु आहे? बाक़ी हाणे खाइण में जेके परहेज़ कजो त मोरी जो पराठो पहिरीं ॻाल्हि सफ़ा बंदि कयो। ठीकु आहे? ऐं उन खां अलावा गोभी बंदि कयो। गोगड़ू खाईंदा हो? हा गोगड़ू त शौक़ सां खाईंदी आहियां। हा ये गोगड़ू बंदि कयो। आलू जा पराठा बि बंदि कयो। ऐं पराठो तेल जो, अंडो तर जो, भिंडी करेलो इहे टोटल बंदि करे छॾियो। बाक़ी रहियो सुवाल त अॼुकल्ह जेकी मौसम हले थी, सियारे जी मौसम आहे, अने माण्हू खे खंघि बि थिए थी, बुखार बि थिए थी, उल्टी बि थिए थी। ठीकु आहे? छिक अचे थी, छिक सां गॾु मिस कॉल बि अचे। अच्छा हिते आहे न, इहो मसइलो आहे। छिक सां मिस कॉल गॾु निकिरी थी अचे। वेरी गुड। तव्हांजो बाबा दिलि बंदि आहे हिकिड़ी, ॿी दिलि हलेव थी। कंहिंसां भला तव्हां ट्विचिंग कई आहे छा? अलाह ख़ैर कंदो। किडनी बि तव्हांजी बंदि आहे हिकिड़ी। बाबा तव्हांजी हिकिड़ी दिलि बि बंदि आहे। ऐं उन खां अलावा जेकी ECG में लकीरां ॿुधाइनि थियूं न, ECG में लकीरां आहिनि न, इसी मां कंहिंसां न रखी आहे। नोज़ ॾिस, नब्ज़ ॾिसां वेंदो। तव्हांजी किडनी बि हिकिड़ी बंदि आहे। किडनियूं हमेशह ॿ हूंदियूं आहिनि। वाटर प्रूफ वाटर पींदा आहियो? पाणी पींदा आहियो? निभागो डॉक्टर आहे को डोज़ ॾिस। वाटर बि पींदा आहियो? पाणी खे वधि में तवजो ॾियो। ठीकु आहे? असां ॻाल्हि ॿुधो हाणे, हे तव्हांजी नब्ज़ बि हले थी ऐं हिकिड़ी नब्ज़ तव्हांजी 11 नब्ज़ा हूंदियूं आहिनि सॼी बॉडी स्ट्रक्चर में। हिकिड़ी नब्ज़ बंदि आहे, बाक़ी 12 जेको अल्लाह मालिक आहे। ठीकु आहे? बाक़ी रहियो सुवाल, खीरु केतिरो पींदा आहियो? 1.5 किलो। 1.5 किलो। माशाल्लाह। खीरु मेह जो गऊं जो? रिढ जो। रिढ जो। रिढा पंहिंजो अथव परायूं अथव? हिकिड़ी आहे तुंहिंजे मूं वटि रिढस बि। अच्छा माना बाक़ी रहियो सुवाल, तव्हां सुबुह जो नेराने जीअं उथो न, गरम पाणी जा ऐं 1.5 पा लूणु पाणी में विझी करे थोरो नीम पाणी गरम करे ऐं उनजा गरड़ा कयो। ईअं गरड़ा कयो। ऐं जेकॾहिं तव्हां खां ऐं कांव या झिरकी कबूतर जॾहिं टपी थी वञे, उहा वेठल आहे, उहा जे तव्हां सिधो वात में वञे थी, त पोइ सम्झो तव्हांजो इलाजु सुठो थी वियो आहे। भाउ भंडारे पैसा गॾाईंदा हो? न मां न गॾाईंदी आहियां, मुंहिंजो पुटु आहे उहो गॾाईंदो आहे। अच्छा कॾहिं प्यार कयव? डॉक्टर अलाए चोरां भंडारे मोहां। हाणे बाबा हे तव्हांखे मां इलाजु ॾियां थो। हे सुबुह मंझंदि शाम राति। ऐं तव्हांखे पंहिंजो पर्सनल नंबर आहे मोबाइल जो? न मोबाइल कान्हे मूंखे। मां वठी ॾियांव? जेकॾहिं टाइम आहे त राति जो
कचहरी बचहरी हणंदासीं। चओ तूं मोबाइल वठी ॾींदे, मूंखे पंहिंजो मुड़ुसु वठी ॾींदो। मुड़ुसु चङो अथई? तोखो त चङो आहे ॾिसण में। शादी प्यारे जी कयव, लव मैरिज कयव या माना जेको आयो बसि आहे? वॾनि कई। तव्हांजी ख़ुशी न हुई, जोरी माना कयव, ख़ुशि न आहियो? ख़ुशि छो न आहियां? मायूसी आहे तव्हांजे चहिरे में, लॻे थो त मुड़ुस मां ख़ुशि न आहियो। ए तूं मुंहिंजो इलाज थो करे या सॼे ॻोठ जो अहवाल थो वठे? बसि बाबा, अहवाल बि वठंदासीं न, छा त डॉक्टर हमेशह मरीज़ खां सॼा अहवाल वठंदो, ख़बर पवंदी पोइ हुनजी ॻाल्हि ते। एक्सरे कॾहिं कराई अथव? न एक्सरे न कराईंदमि, तूं अलाए पोस्टमार्टम करे पोइ मोकिलींदे अलाए छा। अल्ट्रासाउंड करायो अथव अॻ में? न कॾहिं न करायो आहे। एसिडिटी थी अथव कॾहिं कॾहिं, खटियूं ओगरायूं? इहा अङारी, इहा त सॼो ॾींहुं हा सड़ंदो आहे। मुड़ुस जे तरफ़ां हाण साड़ ईंदो अथव? जंहिंखां हाण सड़े अहिड़ियूं किन ॻाल्हियूं कंदो अथव किन जंहिंखां हाण सड़ियो? न न उन सां कोन, बाक़ी पराठो खावां थी मूरीअ जो त पोइ। पराठनि खे छॾियो, मुड़ुस खे बि छॾियो ऐं हेॾे काॾे अप्लाई कयो। असांजी बि शादी न आहे थियल, वरी नंबर व्हाट्सअप ॾेई छॾियां, मतां बोर थियो त मूंसां ॻाल्हाइजो। तव्हांजे ॻोठ जे मायूं कोन्हनि छा, सभु जिन ॾे ठाती जा। पलाल जी भरी तव्हां पाण खणी वेंदा आहियो? हाणे दवा ॾियणी थी त ॾे, बाक़ी हाणे पलाल जी भरी खणी वेंदी आहे, लूसण लुड़ी वेंदी आहे। बसि बाबा, हे तव्हां वठो, उनखे 200 रुपया जमा करायो, इंशाल्लाह अल्लाह मदद कंदो, इंशाल्लाह सही थींदो। हफ़्ते खां पोइ ॾेखारिजो, ठीकु आहे? वसीम ऑफिशियल के सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो।